वेलकम बैक नाज़रीन। अॼु सिंध जे मुक़दमे महिमान आहे इम्तियाज़ अहमद शेख। पाण वॾे वज़ीर जो सलाहकार आहे, साॻे वक़्तु सूबाई वज़ीर जो दर्जो मिलियल आहे, पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जो मरकज़ी अॻुवान बि आहे। इम्तियाज़ साहिबु सवेर असां मुस्लिम लीग जे हवाले सां ॻाल्हि पिया हलियूं। मुस्लिम लीग फंक्शनल जंहिंजा अवां मरकज़ी अॻुवान बि आहियो, मरकज़ी ऑर्गेनाइज़िंग कमेटी जा अवां चेयरमैन बि आहियो, उन में ॼा मदद ऐं राशिद नवाब मेंबर भी आहिनि, कमेटी भी आहे। मुस्लिम लीग फंक्शनल सिंध में उहा जंहिं तरीक़े सां फ़ाल पार्टी हुजणु खपे, ऐं जंहिं तरीक़े सां फ़ाल नमूने सां SDA जो वजूदु आंदो, SDA वॾी हिकिड़ी तहरीक सिंध में जनम वरितो, उहो फंक्शनल लीग छो नथी सघी आहे? उहा ॾिसो, फंक्शनल लीग खे असां रीऑर्गनाइज़ कयूं पिया ऐं पीर साहिब जो हुकूमत साईं सदरुद्दीन शाह या कमेटी जोड़ी आहे, जंहिंजो मूंखे उन्हनि चेयरमैन कयो आहे। असां पार्टी खे पूरो रीस्ट्रक्चर कयूं पिया ऐं उन प्रोसेस में असां गुज़रूं पिया। जेके उनजी मदर विंग जूं बॉडियूं हुयूं ऐं मतिलबु जेका ऑर्गनाइज़ेशन सेटअप हुयो, उनखे असां पूरो रिवैम्प कयो आहे। साॻे वक़्त में असां MSF जेका स्टूडेंट फेडरेशन हुई, लेडीज़ विंग, कल्चरल विंग, मिनॉरिटी विंग, इहे सभु असां जो बुनियादु उनजो विझी छॾियो आहे ऐं उहे आहिस्ते आहिस्ते कमु कनि पियूं। असांजी पार्टी हाणे वेबसाइट ते बि अची वई आहे, हाणे हिकिड़ो पूरो कमु त जारी आहे ऐं उहो हिकिड़ो प्रोसेस थोरो टाइम लॻंदो। ऐं वॾी ॻाल्हि त जेको पॉलिसी शिफ्ट थी आहे उहा इहा आहे त इशूज़ ते असां सिंध जे इशूज़ ते ख़ासि तौर ते सिंध जी फंक्शनल लीग सिंध जेका आहे, सिंध जे इशूज़ ते ज़िंदा आहे ऐं सिंध जे इशूज़ खे उहो पंहिंजो इशू खणी हले पई। ऐं सिर्फ़ु ईअं न त को कंहिं ज़ातियात ते या उन ते, पर इशूज़ जेके आहिनि, कालाबाग हुजे, पाणी जो मसइलो हुजे, NFC हुजे, GST जो मसइलो हुजे, नौकिरियुनि जो मसइलो हुजे, उन ते उहो ई मौक़ुफ़ आहे जेको सिंध जो अवाम जो मौक़ुफ़ आहे। पर पीर साहिबु पागारो फंक्शनल लीग पहिरियों दफ़ो पाकिस्तान पीस पार्टी सां जमहूरी जेके क़ुवत जेके सिंध जा माण्हू सम्झनि था उन सां गॾु थिया आहिनि। अॻ में हमेशह उन्हनि धुरियुनि सां फंक्शनल लीग गॾु रही आहे जेके सिर्फ़ु इक़्तिदार हासिलु कनि ऐं डिक्टेटर आमिर हुजनि, उन्हनि सां गॾु रहिया आहिनि। त उहो छा सबबु आहे त उहो फ़ैसिलो ग़लति वारो या हाणे ग़लति आहे? ॾिसो, डिक्टेटरनि सां त पोइ हर पार्टी कंहिं न कंहिं तरीक़े सां, छो जो अधु खां वधीक पाकिस्तान वजूद खां पोइ टाइम जेको आहे उहो फ़ौजी डिक्टेटरनि जो ई रहियो आहे। उन में जेके बि पार्टियूं आहिनि उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां डायरेक्टली या इनडायरेक्टली के पार्टियूं उन सां गॾु शामिलु थियूं, के उन्हनि सां डील करे इक़्तिदार में आहियूं। त उहो फ़ौजियुनि जो हिकिड़ो अहिड़ी हक़ीक़त आहे जेका तव्हांखे तस्लीम करणी पवंदी, ग्राउंड रियलिटी हुई। पर हे जेको हाणे वारो टाइम आहे, तक़रीबन 2-2.5 साल थिया आहिनि, असां त पंहिंजो रोल वरी बि अपोज़िशन वारो सिलेक्ट कयो हो सिंध में। पर प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी जी जेका क़ौमी मफ़ाहमती पॉलिसी हुई, उन तहत उन्हनि पीर साहिब सां राब्तो कयो ऐं पीर साहिब खे उन्हनि कन्विंस कयो त असां ग्रेट नेशनल इंट्रस्ट में, मुल्क जे मफ़ाद में ऐं अवाम जे मफ़ाद में सभु गॾिजी करे कमु कयूं। ऐं बेनज़ीर साहिब जी शहादत खां पोइ हिकिड़ो ख़ला थी पियो, जेको लीडरशिप वैक्यूम हो, उनखे फिल करण लाइ हुननि जी जेका थ्योरी हुई त सभई पार्टियूं अगरि गॾु ईंदियूं त पाकिस्तान लाइ बहितरु थींदो। त उन हवाले सां उन्हनि अप्रोच कयो ऐं पीर साहिब को पंहिंजो 40 सालनि जी तारीख़ में, सियासी तारीख़ में पहिरियों मरतबो बाज़ाब्ता तौर पीपल्स पार्टी सां गॾु हिमायत कई ऐं कोलिशन। सिंध में त इहो आहे त हिज़्ब इख़्तिलाफ़ में फंक्शनल लीग वेठी आहे, इक़्तिदार में वेठी आहे, वज़ीर बि आहिनि ऐं पाकिस्तान में बि साॻी कहाणी आहे। त इहो अमल कीअं आहे त पहिरियों दफ़ो का जमायत फंक्शनल लीग आहे, हिज़्ब इख़्तिलाफ़ ऐं हिज़्ब इक़्तिदार, ॿी का जमायत ईअं कोन पई करे। ॾिसो, हाणे हिन वक़्तु जेका सूरत हाल हुई, जीअं मां तव्हांखे चयो, बेनज़ीर साहिब जी शहादत खां पोइ सूरत हाल एक्स्ट्रा ऑर्डिनरी हुई, उहा आम सूरत हाल कोन हुई। हिज़्ब इख़्तिलाफ़ में न वञणु खपंदो। असां जीअं रोल जेको पंहिंजो पहिरियों लीडर ऑफ अपोज़िशन जो कयोसीं, ही पोइ जी डेवलपमेंट थी त आख़िर में सभिनी खां आख़िर में पाकिस्तान मुस्लिम ख़तमु करणु खपंदी हा, लेकिन उहा थियणु खपंदी, असूलनि थियणु खपंदी ख़तमु। पर पोइ हिकिड़ो रखियो वियो सिलसिलो, पंजाब में बि ईअं थियो। पहिरियों पाकिस्तान मुस्लिम लीग जेका आहे, नवाज़ लीग जेका आहे, पीपल्स पार्टी पाण में गॾु आहिनि, मरकज़ में वरी नून लीग मुखालफ़त में आहे। त ईअं मतिलबु हिकिड़ो हे फस्ट टाइम हिकिड़ो नओं हिकिड़ो एक्सपीरियंस थियो आहे, जेको आम तौर ते माण्हुनि जे ज़हन में न हुयो ऐं मतिलबु हिकिड़ी नई शइ आहे। बेसिकली मां सम्झां थो त हिकिड़े पासे हुअणु खपे, पर पोइ बहरहाल एक्स्ट्राऑर्डिनरी सूरत हाल हुई, एक्स्ट्राऑर्डिनरी पॉलिटिक्स थी, हले पियो कमु। ॾिसूं हाणे केतिरो हले। हींअर त मफ़ाहमती पॉलिसी जी ॻाल्हि पई कई त मुतहदा ANP फंक्शनल लीग चारई इतिहादी जमायतूं आहिनि, PPA सां गॾु 3 जमायतूं। पर उन में कराची में घणो थोरो लॉस पियो अचे पियो, बेगुनाह माण्हू मरनि पिया, शेरशाह जो वाक़ियो ॾिसो, टारगेट किलिंग ॾिसो, कराची में माण्हू मरनि पिया। पर सदर वज़ीर आज़म वरी चवंदा त पाण में गॾे इतिहादनि खे विहारे हिते बि मफ़ाहमत कयो त बेगुनाह माण्हू जेके मरनि था, इन ते छा जी मफ़ाहमत पई थिए? ॾिसो, हिन ते मफ़ाहमत थियणु न खपे। इहा सियासी मजबूरनि जे तहत जेको आहे, रेंजर्स ऐं पुलिस ऐं लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ कार्रवाई न कनि, इहा वॾी हिकिड़ी तफ़सीस वारी ॻाल्हि आहे।
ऐं मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे, असांजी पार्टी जो बि इहो ख़्यालु आहे त इहे बेगुनाह जेके माण्हू मरनि था उन्हनि जे कातिलनि ताईं पहुचणु खपे, इहा टारगेट क्लिक बंदि थियणु खपे। ऐं कराची हुजे या सिंध में जेके बि शहर आहिनि या पाकिस्तान में इहा जेका बेगुनाहनि खे मारण वारी जेका हिकिड़ी रीत हली पई आहे त मोटरसाइकिल ते माण्हू निकिरनि था, 10-10, 15-15, 20-20 माण्हू मारनि था ऐं पोइ वरी का पुछा बि कोन थी थिए, केस में दाख़िल कोन थो थिए ऐं बसि सिर्फ़ु हिकिड़ो सोग मञायो वञे थो या टीवी ते अचनि था, बेगुनाह 10-12 माण्हू मरी था वरी उहो मतिलबु बसूं सड़नि थियूं, प्रॉपर्टी सड़े थी, माण्हू मरनि था। इन ते हाणे ख़तमु थियणु खपे इहो, हाणे सियासी मुस्तलिहत ख़तमु थियणु खपे। हाणे एडमिनिस्ट्रेटिव एक्शन इहे पॉलिटिकल पार्टी जेके वेठियूं आहिनि इन्हनि जो फ़र्ज़ु आहे इहे इन मसइले खे सपोर्ट कनि गवर्नमेंट खे। इतिहादी आहियो, पोइ छो नथा आवाज़ उथारियो, सगारी घुरायो इतिहादी में, पीर साहब पगारो अवां सभु सगारा माण्हू बि आहियो, पोइ हुकूमत सां छो नथा स्टैंड वठो त इहे बेगुनाह मफ़ामत ते बेगुनाह माण्हू, बेगुनाह शहरी, बेगुनाह वोटर क़तल थियनि था त उन ते छो नथा एहतिजाज कयो। अवां जेकॾहिं एहतिजाज कयो त उन ते बि हिकिड़ो वॾो वॾो मामला माण्हुनि जो बचाव थी सघे। असां बिल्कुलु पंहिंजो आवाज़ु उथारियो आहे, असां कैबिनेट में बि चयो आहे ऐं ॿियनि फोरम्स ते बि असां ॻाल्हि कई आहे, आईंदा बि ॻाल्हि कंदासीं। अचण वारे ॾींहंनि में बि तव्हां ॾिसंदव त पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल हिन ते आवाज़ु उथारींदी ऐं असां चाहियूं था त बिला ज़रीख़ जेको आहे बेज़रीख़ एक्शन थियणु खपे ऐं पॉलिटिकल पार्टीज़ इहे सपोर्ट कनि, इहे गवर्नमेंट खे असां फुल सपोर्ट में अचनि, कोलिशन पार्टनर्स आहिनि, फ़ाइदा वठनि थियूं, इक़्तिदार जा मज़ा वठनि था, त इहा इन शइ ते छो जो हीअ हाणे जेको आहे पाणी नक खां मथे पियो अचे। मईशत पूरे पाकिस्तान जी जेका स्टेक ते आहे, सिंध जी मईशत स्टेक ते आहे ऐं माण्हू जेके आहिनि घरनि खां ॿाहिरि निकिरी कोन था सघनि। हाणे एडमिनिस्ट्रेटिव एक्शन थियणु खपे। पहिरीं गो में रेंजर्स ऐं पुलिस खे फुल फ्री हैंड ॾिनो वञे ऐं चीफ मिनिस्टर जेको आहे उहो फ़ैसिलो वठे। हाणे फ़ैसिले जो टाइम अची वियो आहे। छा सिंध जो वॾो वज़ीर क़ाइम अली छा पौड़ो थी चुको आहे, नाइल थी चुको आहे जो फ़ैसिला करण जी सघ कोन्हे? मुख़्तलिफ़ सियासतदान इहा बि ॻाल्हि करे रहिया आहिनि, अव्हां कीअं पिया ॾिसो? मां इहा ॻाल्हि न कंदुसि। साईं क़ाइम अली शाह हिकिड़ो पुराणो सीनियर पॉलिटिशियन आहे ऐं हुनखे वॾी सम्झ आहे ऐं उहो फ़ैसिलो हुनखे करणु खपे। हाणे वधीक छा आहे त कोलिशन गवर्नमेंट जी मजबूरियूं बि हूंदियूं आहिनि ऐं सभु खां ॾुखियो कमु कोलिशन जो हलाइणु आहे। कोलिशन पार्टनर्स जेके आहिनि उहे पाण में गॾिजी विहारे चीफ मिनिस्टर पाण ऐं पोइ फ़ैसिलो वठे, उन्हनि खां तस्दीक कराए ऐं फ्री हैंड ॾे रेंजर्स खे ऐं पुलिस खे, त तव्हां ॾिसंदव त वॾो फ़र्क़ु अची वेंदो। ऐं उन सां गॾोगॾु जेका असांजूं इंटेलिजेंस एजेंसीज़ आहिनि उन्हनि जी मदद बि दरकार पवंदी, उन्हनि खे बि हिन में इन्वॉल्व कयो वञे। इन्वॉल्व त हूंदा आहिनि पर इन ऑपरेशन जे हवाले सां, इन कार्रवाई जे हवाले सां ऐं जेके क़ातिल आहिनि, जेके मुजरिम आहिनि, उन्हनि जी पुश्तपनाही पॉलिटिकल पार्टियूं करणु छॾे ॾियनि। पॉलिटिकल पार्टियूं करे रहियूं आहिनि, ख़ुदि अवां सां उहे इतिहाद में शामिल बि आहिनि। उहे साॻियूं इतिहादी जमायतूं वरी हिक ॿिए ते इल्ज़ाम हणनि थियूं, हू क़तल करे थो, हू क़तल करे थो, हिक ॿिए ते इल्ज़ाम आहिनि। ऐं टी कुवत अवां जी पार्टी आहे, छा वरी अवां लाइ त कोन था चवनि त बाक़ी चौथी कुवत रहमान मलिक खे ॿुधाइणु खपे। रहमान मलिक चयो आहे टी कुवत आहे, रहमान मलिक खे ख़बर हूंदी, उहा हुनखे बिल्कुलु ज़ाहिर थियणु खपे। ऐं रहमान मलिक बि बार बार हिते अचे थो, करे थो, पर हुन फ़र्क़ु त कोन पियो आहे हिते लॉ एंड ऑर्डर में। हाणे मतिलबु असांजी त इहा डिमांड आहे, पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल डिमांड थी करे त हिन ते एक्शन थियणु खपे। रेंजर्स ऐं पुलिस खे फ्री हैंड ॾियो, पार्टीज़ खे विहारियो। पर वॾी मुसीबत इहा आहे त मुशावरत कोन थी थिए पई, इदादनि सां मुशावरत कोन थी थिए ऐं सोलो फ्लाइट वठी वञे थी। को इतिहाद में सभु पार्टियूं मौजूदु आहिनि, सभिनी पार्टियुनि खे इहा शिकायत आहे। मुतहिदा सां वियो त उहे पंहिंजी शिकायत था कनि, या ANP सां वियो त उहे शिकायत था कनि, असांखे पंहिंजी शिकायत आहे। त मां हिन में तव्हांजे हिन चैनल जे फोरम जे ज़रिए प्रेसिडेंट खे मां रिक्वेस्ट कयां थो, अपील कयां थो त इहो जेको कोऑर्डिनेशन वारो कमु आहे उनजी हिदायत जारी करे ऐं हाणे एक्शन वठे। हाणे ॿियो कमु न आहे, हाणे अगरि वधीक न करे रहियो त शयूं हथ मां निकिरी वेंदियूं। हुकूमत जी कारकर्दगी ॾिसबी त माण्हू दर बदर थिए थो, कराची में लाश मिलनि था, सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ शहरनि में माण्हू खॼो वञनि, दाड़ियल राज आहे। अटो लटो जेको पाकिस्तान पीस पार्टी जो नारो आहे उहो अणलबा बोर्ड खां पोइ जेकी तबाही आई आहे, माण्हू मुतासिर थिया आहिनि। हुकूमत जी रोज़ु वञण जूं ॻाल्हियूं हलनि थियूं, पर छा सबबु आहे जो हुकूमत वरी बचे थी रोज़ु वञे, इहे ॻाल्हियूं हलनि थियूं? छा हिन जी रबड़ वांगुरु का पॉलिसी त कोन्हे का? ॾिसो, हाणे हुकूमत ते वञण जूं ॻाल्हियूं त इहे मतिलबु हिकिड़ियूं माण्हुनि जूं हिकिड़ियूं स्टेटमेंट्स आहिनि या पॉलिटिकल हिकिड़ी अख़बारनि में अचे थो हिकिड़ो इहो बयान में। बाक़ी ऑन ग्राउंड ते अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। ऑन ग्राउंड त पार्टी मेजॉरिटी में वेठी आहे ऐं सुभाणे सूरत हाल छा थी थिए मां नथो चई सघां, पर अहिड़ी ॻाल्हि आहे कोन। इहा अनसर्टिनिटी जे करे बि इहा सूरत हाल ख़राबु थिए थी पई। जॾहिं मतिलबु सोसाइटी में या पॉलिटिकल सेटअप में अनसर्टिनिटी अचे थी, सुभाणे हुकूमत हली वेंदी ऐं उन खां पोइ माना ब्यूरोक्रेसी बि पंहिंजो थोरो हथु ॾेखारे थी आहे, मतिलबु हथु विड्रॉ थी करे।
पॉलिटिकल फोर्सिस बि जेके आहिनि चवनि था सुभाणे लाइ छा थिए, वेट एंड वॉच वारी पॉलिसी हर को रखे थो, त इहा अनसर्टनिटी जी फिज़ा ख़तमु थियणु खपे ऐं गवर्नमेंट खे मसइलतनि खां बालातर थी करे उन ते कार्रवाई हुकूमत जूं जेके मसइलतूं आहिनि ऐं ॿिया खोड़ सारा मामला फंक्शन लीग जा, पर ॻाल्हियूं कबी उन ते नंढड़ी ब्रेक खां पोइ। नाज़रीन, अॼु असां महिमान आहे इम्तियाज़ अहमद शेख, पाण पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जो मरकज़ी अॻुवाण आहे, सिंध जे वॾे वज़ीर जो सलाहकार आहे, मिनिस्टर जो दर्जो ॾिनल आहे। खोड़ ॻाल्हियूं कबियूं हुकूमत जे हवाले सां, फंक्शन लीग जे हवाले सां ऐं सिंध जे सियासत जे हवाले सां, पर शॉर्ट ब्रेक खां पोइ।